ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकु मिटनि माइटनि वारी माई हिकिड़े घर में वञे थी जिते हिकु जवान छोकिरी हुई, शादीअ लाइक़ु हुई। त उनखां पुछईंसि, भाई तोखे कहिड़ो घोटु खपे, मूंखे ॿुधाए त मां हुन हिसाब सां ॻोल्हींदसि। चईसि मुंहिंजो जाम सिंपल अथई। चईं ॿुधाए तुंहिंजो छा अथई। चईं ॾिस, सुबुह जो 5 बजे उथे, पंहिंजा कपिड़ा पाण धोए, पंहिंजो रूम पाण साफ़ करे, 2 कलाक एक्सरसाइज करे, मोबाइल ते 5-10 मिंट ई वेह, प्रिडिक्टेबल हुजे, किथे वञे किथे अचे मूंखे सभु ख़बर हुजणु खपे, ऐं ड्रिंक असुलु न करे। अहिड़ो चईं हुजे त मूंखे ॿुधाइजे। चई आहे न, अहिड़ा त जाम अथई, जेतिरा खपनि ई मिलंदा। चई किथे 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 मिलंदा। चई जेल में। चओ ओम साईं राम।